नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथुंगो में मुसलसल बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। हथुंगो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासियुनि जे घर बरसाती पाणी में ॿुॾी विया आहिनि। ॿोॾि मुतासिरनि जा घर ॿुॾण जी सूरत में हिननि हथुंगे जे भिटनि ते वेठल आहिनि, जिते हिननि जी अञा ताईं कंहिं बि सार न लधी आहे। बरसात मुतासिरनि जो चवणु आहे त बरसातनि में असांजा घर ॿुॾी विया आहिनि, हाणे असीं बेघर थी विया आहिनि। चूंडियल नुमाइंदा गुम आहिनि। हिन मुश्किल वक़्त में कंहिं बि असांजी सार न लधी। हिननि वसवारनि खां मदद जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।